पिथौर में सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम और सोशल वेलफेयर डिपार्टमेंट के सहकार से कम्युनिटी ग्रुप तरफा ईद मिलन पार्टी मुनक़द कई गई। रिपोर्ट कर रहा है गुलाम कादिर आरिसा। सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम और वेलफेयर डिपार्टमेंट के तावन से कम्युनिटी ग्रुप पिथौर तरफा पब्लिक पार्क पिथौर में ईद उल फितर के हवाले से ईद गजाणी कोठाई हुई। तकरीब में सियासी समाजी अगुवान और शहरन वॾे में शिरकत कई। उन मौके पर शिरकत कंदड़न आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त कम्युनिटी ग्रुप के तरफा जो फंक्शन कयो वियो आहे ईद मिलन जो, उहो हिकिड़ो सुठो एग्जाम्पल आहे भाईचारे ऐं मज़हबी रवादारी जो। हुनजे हिसाब सां डिफरेंट कैटेगरीज़ माना डिफरेंट कास्ट ऐं क्रीड जा माण्हू गॾु थी करे हिकु ईद मल्हाईंदा आहिनि। खां अलावा जेको कम्युनिटी ग्रुप जा डिफरेंट इशूज़ हुया हुननि ते बि हिकिड़ी डिस्कशन थी ऐं हुननि खे इहा यकीन दहानी कराई हुई त इहो जेको बि पिथौरे जा मसइला आहिनि इहे हल कया वेंदा। प्रोग्राम अॼु कयो आहे ईद मिलन पार्टी जो, उन में सभिनी मज़हबनि जा माण्हू, सभिनी मकतबे फ़िक्र जा माण्हू, ऑफिसर्स, सहाफ़ी, अदीब, दानिशर सभु माण्हू उन्हनि जो गॾिजणु, गॾु विहणु ऐं गैदरिंग करणु, हिक ॿिए सां पंहिंजा ख़्याल ओरणु, आउं सम्झां थो त भाईचारे जे हवाले सां ऐं समाजी ॿधी जे हवाले सां ये तमाम हिकिड़ियूं मुस्बत एक्टिविटीज़ आहिनि। तमाम हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त इहे असांजे वटां मज़हबी रवादारी जे हवाले सां इहे प्रोग्राम, इहे शयूं इंतिहा ख़तमु थी चुकियूं आहिनि। उन्हनि शयुनि खे हिकु ॿिए से दफ़ो ॿीहर दोहराए ऐं हुनखे बहाल कयो पियो वञे। इन मंझां असीं हिकिड़ी तमामु हिकिड़ी सुठी मुस्बत उमेद रखी सघूं था त जीअं आईंदे जे लाइ असांजे हिन समाज जे अंदरि इन मज़हबी ज़ातियाती सियासी समाजी इन फ़र्क़नि खे ख़तमु करे हिकिड़ी बहितरीन रवायत आहे। सुठी ॻाल्हि आहे, नौजवान जे गॾु थींदा ऐं हिन मसइले खे जेकॾहिं कंदा, सुजागी कंदा त जेको सो तालके जे हवाले सां मसाइल हल थींदा ऐं इन में तमामु सुठो प्रोग्राम आहे। ऐं असां आयासीं, दोस्तनि यादि कयो। सर रजब फ़क़ीर जी कट त कोन हुनजी कॉम्पिटिशन कोन थो करे सघिजे त हिकिड़ो मिड़े मौसीक़ी जे लाइ ऐं ॻाईंदो हुअसि, ॻायां थो उन हिसाब सां। ऐं अञा ताईं मुंहिंजो शौक़ु आहे हिन जे लाइ ऐं मुंहिंजो वालिद साहब आहे जेको मूंखे अॻिते आणण लाइ हिन में हौसला अफ़ज़ी करे थो ऐं मूंखे सेखारे थो, सेखार ॾिए थो हिन मौसीक़ी में। तकरीब के आखिर में फनकारन दादन सोलंकी और सुल्तान मंगना पारां सुरन की वर्खा करी महफ़िल की मचाई छॾियो। कैमरामैन असद अली सुमरो सां गॾु गुलाम कादिर आरिसर, आवाज़ टीवी न्यूज़ पिथौरो। मां तीअं तीअं हुन जे क़रीब आहियां, बुलाइण खां न भुलिजां थो, मां त माण्हू को अजीब आहियां।